भाऊ मोहम्मद यूसुफ बलादी ये फरमाइश थी आखिरी कलाम 9 तमाम दोस्तों ने जामा पेश कर दो। ओ मिठाई विराए असा मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ मुझी न जान में मस पयो सा हुआ मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ ओ मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ मुझी न जान में बस भरोसा हुआ मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ मुझी न जान में बस भरोसा मिठाई विराए असा इनो अज प्यार प्यार दिल पर हुयो मुका धार धार दिल पर इनो अज प्यार प्यार दिल पर इनो अज प्यार प्यार दिल पर जी दोस्तन करायो बिहर पर चावा गॾिजी दोस्तन करायो बिहर पर चावा मुझी न जान में मस परोसा हुआ मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ मुझी न जान में मस परोसा हुआ मिठाई विराए असा रुसण हाण कोन कोन थी दो पिरीअ खे ॾिसंद ढो न थी दो रुसण हाण कोन कोन थी दो पिरीअ खे ॾिसंद ढो न थी दो पिरीअ खे ॾिसंद ढो न थी दो यार सां बचपन जो पुराणो चाहुआ यार सा बचपन जो पुराणो चाहुआ मुझी न जान में मस पयो सा हुआ मिठाई विराए असा कयो वजुठा हुआ मुझी न जान में मस पयो सा हुआ मिठाई विराए असा
हुई वॾी महिरबानी मूं ते हुन कई। ॾाढी सिक यार यार जी हुई वॾी महिरबानी मूं ते हुन कई। वॾी महिरबानी मूं ते हुन कई। तीवियों साहिब चवे राज़ी थियो भला हुआ। तीवियों साहिब चवे राज़ी थियो भला हुआ। मुझी हिन जान में मस पयो सा हुआ।